21 सदी जी पुकार औरत हुजे बाइख्तियार। इहो सिर्फ़ु हिन 21 सदी जो न पर केतिरनि सदियुनि खां वठी औरतुनि जी जिदोजहद इन तरह सां रही आहे। इन करे औरत खे बाइख्तियार न करण जो औरत जा समूरा अख़्तियार खसण में बि केतिरियूं सदियूं लॻियूं आहिनि ऐं उन्हनि सदियुनि में औरत खे इहो महसूसु करायो वियो आहे त उहा ॿिए दर्जे जी शहरी आहे ऐं उनखे सिर्फ़ु इहो ऐं उहा ॿिए दर्जे जी शहरी आहे, उनजी हैसियत सानवी आहे ऐं उहा मर्द जो हिकिड़ो पाछो आहे, उनजी कुख मां पैदा कई वई आहे, उनजे विंदर जे लाइ पैदा कई वई आहे ऐं उन सॼे तस्वर में औरतुनि खे इहो मञाइण जे लाइ त हुननि जो पंहिंजी का हैसियत न आहे, पंहिंजी का सोच न आहे, हू सिर्फ़ु पंहिंजे लाइ मर्द जे लाइ ॿार पैदा करण जे लाइ ख़लकियूं वयूं आहिनि ऐं इन जे लाइ ख़लकी वई आहे औरत जीअं मर्दनि खे पंहिंजी साथ ॾेई सघे। इन तरह सां उनखे उनजो ज़हन खे इहो ठाहिण जे लाइ त हूअ ॿिए दर्जे जी इंसान आहे, केतिरा सदियुनि ताईं केतिरी जिदोजहद उन पासे खां थी, उन तरफ़ खां थी ऐं उनजे लाइ केतिरा किताब लिखिया विया। औरत बाइख्तियार तॾहिं थींदी जॾहिं औरत पाण सोचे थी पंहिंजे लाइ ऐं उनजे लाइ इहो थियो। ऐं इहो ॻाल्हि इहा त जॾहिं चवंदा त औरत जॾहिं औरत हमेशह खां पोरियो कयो आहे, ईअं न आहे त औरत कमायो न आहे ऐं उनजे कमाइण सां कुझु माण्हुनि इहो बि हल ॿुधायो त उहा औरत कमाईंदी जॾहिं पंहिंजे पेरनि ते बीहंदी तॾहिं उहा थींदी, पर औरत त सदियुनि खां वठी कमायो आहे। औरत ज़राअत कई, औरत जेकॾहिं ॿूटा पोखिया, भाॼियूं पोखियूं, त औरत त हिकिड़े पैदावारी अमल में त औरत हमेशह पंहिंजो किरदारु निभाईंदी हुई, पर उनजे बावजूदि हुनजी उहा इंडिपेंडेंट सूरत जेका हिकिड़ो ख़ुदि मुख़्तियारी वारो इहो न हूंदो जंहिंमें उहा पंहिंजा फ़ैसिला करे सघे। मुंहिंजो ख़्यालु आहे त औरत ऐं मर्द जी जेसिताईं जिन्सी तफ़रीक़ ख़तमु न थींदी ऐं उनजो जेको अज़ालो हर शइ में न थींदो, एसिताईं जो असांजा समूरा सिस्टम खे बदिलाइण जी ज़रूरत आहे, असांखे निसाब बदिलाइण जी ज़रूरत आहे। 2020 में छा असांजो निसाब बदिलजी वियो आहे? छा अञा ताईं बि उन में इहो न आहे त मर्द जा कम ॿिया आहिनि, औरतुनि जा ॿिया कम आहिनि? मां सम्झां थी त ख़ुदि मुख़्तियार औरत उहा आहे जेका पंहिंजे समूरनि फ़ैसिलनि जो हक़ु रखे। शादी करण जो बि फ़ैसिलो, शादी न करण जो फ़ैसिलो, पंहिंजी ज़ात सां मुतलिक़ हर फ़ैसिलो, ॿार पैदा करण जो ऐं कंहिं सां गॾु रहण जो न रहण जो, यानी उहे समूरा हक़ जेके हिकिड़े इंसान जे हैसियत में मर्द ऐं औरत ॿ इंसान आहिनि ऐं हिकिड़े मतिलबु इंसान जे रूप में ॿ वजूद आहिनि जेके हिन सोसाइटीअ में गॾु रहनि था, त उहे समूरा हक़ जेके मर्द खे हासिल आहिनि, उहे समूरा हक़ औरत जा बि हुजनि ऐं औरत पंहिंजी उन तरह सां हिकिड़ी शख़्सी आज़ादी सां गॾु उहे समूरा फ़ैसिला करे त पोइ शायदि उहा बाइख्तियार थी सघे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।